धरती टीवी तरफां ऐलान सिंध जी वहदत जिंदाबाद सिरे हेठ सकाफ़ती दिहाड़ो मल्हाइण जे ऐलान बाद रतोदर में स्कूल तरफां अॼु सकाफ़ती दिहाड़े जे हवाले सां हिकु शानदार तकरीब मुनक़िद कई वई आहे। धरती टीवी वारनि जी हिकु वॾी महिरबानी, उन्हनि बि हिकु वॾी कावड़ सां इहा सभु साइडियल जेके बि आहिनि गॾिजी प्रोग्राम कनि था। असांजी ॾाढी दिलि ख़ुशि थिए थी। हीअ असांजी धरती जेका आहे मोहबत जी आहे। इहे प्रोग्राम असां हाणे शो ऑफ थियनि था, पर हिननि जे शो ऑफ करण जी असांखे ज़रूरत बि न आहे। 5000 साल अॻु में दुनिया खे ख़बर आहे त असां हिकु अदब तहज़ीब वारा अमन पसंदि माण्हू आहियूं। उन्हनि जे अवेयरनेस ॾियण जे लाइ ॿारनि खे, पंहिंजे स्टूडेंट खे हिकु प्रोग्राम अरेंज कयो आहे त जीअं असां हिकिड़े ॿारनि खे असां पंहिंजे कल्चर जी नुमाइंदा करे सघूं। ये जेका वहदानियत ते जेको असीं धरती टीवी वारनि इहो मौज़ू खयो आहे, उन जे लिहाज़ खां ईअं चवंदुसि त सिंध जी इल्मु ऐं सिंध जी सकाफ़त इहे ॿई पूरी दुनिया में अव्वल आहिनि। जेके सिंध जूं तहज़ीबूं आहिनि उन्हनि में बि सिंध पहिरियों नंबर आहे। पाण क़ौम सां गॾिजी इन्हनि बि सिंधी सकाफ़त ॾियणु मल्हायो, छो जो सिंधी सकाफ़त ॾियणु हर सिंधीअ ते एतिरो ई वाजिबु आहे जीअं हर मुसलमान ते पंहिंजो कल्म वाजिबु आहे, असां ते बि सिंध। जीअं त हिते सिंध गॾिजी थी सिंध जी सकाफ़त खे उजागर करण जे लाइ इन्ही असांजा हिते मासूम नंढड़ा ॿार असां हिते गॾु कया आहिनि, जेके सिंधी टोपी अजरक पाए करे सिंध जो मान मथां कंदा। कल्चरल डे जी सेलिब्रेशन ही इदारा जेके आहिनि उहे सिंध जी उन सकाफ़त खे सिंध जी उन बका खे बरक़रार रखंदे स्कूल एजुकेशन ऐं लिटरेसी डिपार्टमेंट जो जेको स्लोगन आहे पढ़ंदी सिंध वधंदी सिंध, उनखे अॻिते वधाईंदे ही प्रोग्राम सेलिब्रेट कयो पियो वञे। सिंध असांजो सूंह आहे, असांजी सिंध जी सकाफ़त डे कल्चर डे मल्हायूं था, सिंध जी सकाफ़त जी डे मल्हायूं था। कैमरामैन एहसान अली सां गॾु मुज़फ़र अली बोज़दार, धरती टीवी न्यूज़, रतोदिरो।